वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। प्यारी साठ संगत जी, जीअं त तव्हांखे ख़बर आहे असीं मात्राऊं कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं तव्हांखे पाठ पढ़ाईंदासीं, पाठ स्टार्ट कंदासीं, लेकिन पहिरीं असां तव्हांखे छा छा पढ़ाए चुका आहियूं उहो ॿुधाईंदासीं। असां तव्हांखे पहिरीं पढ़ायो गुरमुखी अखर, उनखां पोइ असां तव्हांखे पढ़ायो गला मात्रा। टोटल मात्राऊं 12 हूंदियूं आहिनि, जीअं मुक्ता, कन्ना, सियारी, ब्यारी, ओंकर, दुलैंकर, लां, दुलां, होरा, कनोरा, टिप्पी, कन्ना बिंदी, अदक। तव्हांखे असां इहे 12 मात्राऊं पढ़ायूं। इनखां पोइ असां तव्हांखे मुहारनी पढ़ाई। अचो त थोरो रिवीजन कयूं। अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अन आ स सा सिसी सिसु से सै सो सौ सन सां। इनखां पोइ तव्हांखे असां पढ़ायो बिंदी ते टिप्पी ते बिंदी वाली मुहारनी, मतिलबु हिकिड़ी अखर ते 2 मात्राऊं कीअं लॻंदियूं। असां तव्हांखे हिज सां बि पढ़ायो ऐं रमा बि पढ़ाई आहे। अन अन आ ई ए ऊ ए ऐ ओ औ सन स सन सां सी से सू से साई सो सौ। अॼु असीं शुरू कंदासीं 2 वर्ड खे जोड़े हिकिड़ो शब्द ठाहींदासीं। 2 अखरनि खे जोड़े हिकिड़ो शब्द ठाहींदासीं। मुक्ता, पहिरीं असांजी मात्रा मुक्ता आहे, त असीं पहिरीं मुक्तार पढ़ंदासीं। पहिरीं मां तव्हांखे हिज में पढ़ाईंदमि, इनखां पोइ रवां पढ़ाईंदमि। संगत जी, जीअं तव्हांखे ख़बर आहे, जंहिं वटि ते का मात्रा न हुजे उते मुक्ता जी मात्रा हूंदी आहे। असां तव्हांखे पढ़ाईंदासीं त 2 अखरनि खे टोड़े हिकिड़ो वर्ड कीअं ठहंदो। जीअं अचो, पपे कना पा, ठठे मुक्ता ठ, पाठ। जीअं ही हिकिड़ो वर्ड अखर आहे, ही ॿियो अखर आहे, इनखे मिलाए असां छा थियो पाठ। जीअं मम्मी अंकर म, कके मुक्ता क, तते लां ते, मुक्ते। हिन 3 अखरनि खे मिलाए मुक्ते थियो। गगे मुक्ता ग, लाकड़ मुक्ता ल, गल। ॾिसो, हिन अखर ते का बि मात्रा कोन्हे, मतिलबु मुक्ता जी मात्रा आहे। त अॼु असां तव्हांखे पाठ जेको पढ़ाईंदासीं उहो मुक्ता जो पढ़ाईंदासीं। तव्हांखे टोड़े टोड़े पढ़ायो जीअं तव्हांखे सम्झ में अचे त 2 अखरनि खे जोड़े हिकिड़ो वर्ड ठहंदो। अचो पाठ स्टार्ट कयूं। पाठ 5वां। गिनती तव्हांखे अॻिले वीडियो में असीं अपलोड कंदासीं। पपे कना पा, ठठे मुक्ता ठ, पाठ। पपे टिपी पन, जजे मुक्ता ज, ववे कना बिंदी वां, 5वां। इनखे गिनती में 5 चइबो आहे, 5वां। ममे मुक्ता म, कके मुक्ता क, तते लां ते, मुक्ते। ववे कना वा, लाकड़ मुक्ता लाकड़ लां ले, वाले। ददे होड़ा दो, दो। अलफ मुक्ता अ, कके मुक्ता ख, रड़े लां रे, अखड़े। शशे मुक्ता श, बबे मुक्ता ब, ददे मुक्ता द, शबद। मुक्ते वाले 2 अखड़े शब्द। गगे मुक्ता ग, लाकड़ मुक्ता ल, गल। राड़े मुक्ता र, ससे मुक्ता स, रस। कके मुक्ता क, लाकड़ मुक्ता ल, कल। बबे मुक्ता ब, राड़े मुक्ता र, बर। अलफ मुक्ता अ, बबे मुक्ता ब, अब। ममे मुक्ता म, राड़े मुक्ता र, मर। गल, रस, कल, बर, अब, मर। दस, कस, नस, गर, चल, कर। फर, तप, बल, तर, जर, नर, पल, दर, छज, कण, हठ, गस। संग जी 2 अखरनि खे जोड़े हिकिड़ो वर्ड ठहियो आहे। जीअं तव्हांखे असां हिज करे ॿुधाई त कीअं इनखे पढ़िबो, कीअं 2 अखरनि खे टोड़े हिकिड़ो वर्ड ठहंबो। अचो अॻियां पढ़ूं। छल, जल, लड़,
धड़ छर खत जल बर जजे मुक्ता ज लाकड़ मुक्ता ल जल बबे मुक्ता ब राड़े मुक्ता र बड़ तर फर घर चल घर फल हन सब घर हन दस नग हन वल छल न कर इनके सी ना न पढ़ंदासी नन्हे मुक्ता न नस घर चल मुक्ते वाले 3 अखरे शब्द अने ये 3 अखरनि खे जोड़े हिकिड़ो वर्ड ठहियो आहे जी बबे मुक्ता ब ददे मुक्ता द लाकड़ मुक्ता ल बदल ममे मुक्ता म टटे टिकम मुक्ता ट राड़े मुक्ता र मटर बबे मुक्ता ब टटे मुक्ता ट नन्हे मुक्ता न बटन गगे मुक्ता ग राड़े मुक्ता र ममे मुक्ता म गरम नन्हे मुक्ता न राड़े मुक्ता र ममे मुक्ता म नरम बदल मटर बटन गरम नरम मलम खसम धरम कलम सरक। संगत जी असां तव्हांखे 2 लाइनियूं पढ़ी ॿुधायूं आहिनि ऐं 2 लाइनियूं तव्हां असांखे वॉइस में पढ़ी ॿुधाईंदव। असांजे व्हाट्सएप ग्रुप जो नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स में ॾिनल आहे उते जॉइन थी करे असांखे वॉइस में पढ़ी ॿुधाइजो। इहो तव्हांजो होमवर्क आहे। कमेंट बॉक्स में जेका ॻाल्हि सम्झ में ना आई हुजे उनखे असांखे कमेंट बॉक्स में मैसेज करे ॿुधाइजो जिन खां बि बहितर असीं वीडियो ठाहे सघूं ऐं असांजी वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब कजो ऐं घणो मां घणो शेयर कजो जीअं अॻियां बि नॉलेज गुरमुखी जी हासिल थी सघे। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी